पाकिस्तान जे एटमी धमाकनि खे 27 साल गुज़री विया। सॼे मुल्क में योम तकबीर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। पाकिस्तान में योम तकबीर हर साल 28 मई ते मल्हायो वेंदो आहे। ही उहो यादगार ॾींहुं आहे जॾहिं पाकिस्तान दुनिया जे साम्हूं पहिरीं इस्लामी एटमी ताक़त तौरु उभरियो हो। हिंदुस्तान जे एटमी धमाकनि जे जवाब में पाकिस्तान अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे दौर में 28 मई 1998 ते बलोचिस्तान जे चागी में 5 कामयाब एटमी धमाका कया, जंहिं खां पोइ हिन ॾींहुं खे योम तकबीर जे नाले सां यादि कयो वेंदो आहे। योम तकबीर ते मुल्क भर में आम मोकल कई वई आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तक़रीबूं मुनक़िद करे वतन जे मुहाफ़िज़नि खे सलाम पेश कयो पियो वञे। होॾां हथियारबंद फ़ौज चेयरमैन जॉइंट ऑफ चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिज़ चीफ योम तकबीर जे मौक़े ते पाकिस्तानी अवाम खे मुबारकबाद ॾींदे चयो आहे त हथियारबंद फ़ौज मादर वतन जी दफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहिनि। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सदर पाकिस्तान पिणु योम तकबीर जे मौक़े ते पाकिस्तानी अवाम मुबारकबाद ॾींदे नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो आहे।